अब नालो छा अथई? भीमचंद। हाँ कहिड़ी पण बोली पढ़े तो ना छो बकरियों तो चारा कंहिंजूं बकरियूं आहिनि? मुझे पांचू पढ़ण जो शौक़ु आहे? आओ स्कूल आहे ॻोठ में? ना अव्हांजे ॻोठ में स्कूल कोन्हे? ना पोइ हीउ स्कूल हलंदल त आहे, हिते ॿार अचनि त था। ते ऐसे बनता बड़ी छो बस बस कीअं माना मर्ज़ी आहे अव्हांजी या माइट अव्हांखे बकरियुनि में मोकिलींदा? बकरन में बकरियुनि में मोकिलींदा। जेकॾहिं अव्हांखे स्कूल में दाख़िल कराइजे त पढ़ंदो? आओ किताब फ्री में मिलंदा ऐं पोइ पढ़ंदो? आओ अवी पढ़ी लिखी ऑफिसर थियणु चाहियो था? आओ हाँ अॻिते वधणु चाहियो था? आओ पोइ तव्हां बकरियूं छो था चारियो? बस हाँ बस शौक़ु तोखे पढ़ण जो आहे, पोइ वरी बकरियूं थो चारे जो? बस करन वाला बकरन में तो बकर जेकॾहिं घरनि वारा न बकरियुनि में मोकिलीनि त कोन वेंदे? ना पंहिंजी मर्ज़ी सां कोन थो वञे? ना पक? हाँ स्कूल कॾहिं वियो आहे? स्कूल ॿार वेंदे ॾिसंदो आहे? आओ ॿार जेके ॿिया ॻोठ जा वेंदा हूंदा न उन्हनि खे ॾिसंदो आहे? आओ हाँ कीअं भाई उहे सही आहिनि? सही तूं बि चाहींदो त आउं बि उन्हनि जीअं ई थेलो कुले में हणी स्कूल वञा? आओ हाँ पोइ तुंहिंजे माइटनि सां ॻाल्हायूं गले त तोखे स्कूल में छॾनि? गले भला नालो दाख़िल तुंहिंजो करायूं, तूं 11 बजे ताईं पढ़, 12 बजे ताईं पढ़, पोइ मोकल वठी बकरियूं चारण वञ, ईअं सही कोन्हे? सही पोइ तुंहिंजो माइट ॿियो तुंहिंजो पीउ छा करे थो? पी गुजारे तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो? छा घणा भाउ आहियो? पंज कहिड़ा कहिड़ा आहियो? घणा नाला छा आहिनि हुननि जा? इकड़े जो है केवल, इकड़े जो है तीरथ, इकड़े जो नाजो। हाँ तूं कंहिंजो पुटु आहे? वसीअ जो। अच्छा सही सही। पोइ खाराए पीआरे केरु तुंहिंजो कहिड़ो भाउ तूं हुन सां गॾु? केवल केवल सां गॾु? भला केवल खे माण्हू चवे त तोखे स्कूल में दाख़िल कराए पोइ पढ़ंदे? हाँ पक? वाइदो? वाह दा वाह दा। दोस्तो हीअ ॾिसो पिया तव्हां, हीअ ॻोठ वस्ती जेका आहे उहा उमेदली चांडियो जी वस्ती आहे। हिन ई ॻोठ सां मुंहिंजो पंहिंजो तालुक़ु आहे। हीअ तव्हां ॾिसो पिया थर जूं वारियासूं भिटूं आहिनि ऐं हिननि भिटुनि ते हीअ आबाद आहे दोस्त। पोइ हिनखे वरी बि कोशिशि करियूं था त हिनजे माइटनि सां ॻाल्हायूं त हिनखे जेको आहे सो कंहिं स्कूल में दाख़िल कराइनि। ऐं हीअ बकरियूं ॾिसो पिया तव्हां हिते चारे थो। ॿियो दोस्त हिकिड़ो असां वटि मौजूदु आहे। अब छा नालो अथई? नरेश। छा नालो आहे? नरेश। नरेश। नरेश कंहिंजो पुटु आहे? गोमेजो। पढ़े थो? आओ कहिड़े क्लास में? ॿिया क्लास में मूं छॾी ॾिनी बकरियूं। बकरियुनि जे करे ॿिए क्लास खां पोइ छॾे ॾिने? अॻिते पढ़ण जो शौक़ु अथई? जी हाँ। हाँ स्कूल में वरी दाख़िल कराइजे पढ़ंदे? जी हाँ। पोइ तुंहिंजो पीउ छा करे थो? कमु कहिड़ो करे थो? कहिड़ो कोन्हे, घर वेठो हुजे। हुनखे चओ न तूं बाबा बकरियुनि में वञ सुबुह वारे टाइम ते, ऐं वञी 1:30 2 बजे ताईं पढ़ां, पोइ वरी जेको आहे सो अची आऊं पाण ई बकरियूं खोलींदुसि। छा थो चवे उहो? चयो कोन्हे। ईअं चओ न, हीअ ॻोठ में स्कूल अव्हांजो हले थो न? जी हाँ। त पढ़ाए थो न उस्ताद? जी हाँ। हाँ पोइ हाणे पढ़ंदी? जी हाँ। तुंहिंजे माइटनि सां ॻाल्हायूं? ॻाल्हायो। हाँ पोइ डेली स्कूल वेंदे? जी अवी ॿई स्कूल वेंदव डेली? आओ पक? हाँ ठीकु आहे। वञी माइटनि सां असीं ॻाल्हायूं था त अवी स्कूल में वञी पढ़ो ऐं 11 12 बजे ताईं अवी स्कूल पढ़ंदव, 11 बजे ताईं 12 बजे ताईं। उन खां पोइ तव्हां ईंदो अची भले बकरियूं चारियो। बकरियूं चारण कोई बि कोन्हे, सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजूं बकरियूं अथव परायूं? जी हाँ पंहिंजियूं असांजूं। पंहिंजूं आहिनि? घणियूं बकरियूं आहिनि? मुंहिंजियूं 10। तुंहिंजूं घणियूं बकरियूं आहिनि? मुंहिंजियूं 11। 11 बकरियूं तुंहिंजियूं आहिनि, तुंहिंजियूं 10 बकरियूं आहिनि। माना हाणे तूं अवी ॿई ॿुधो अव्हांजे माइटनि सां ॻाल्हायूं था ऐं पोइ अव्हांखे जेको आहे स्कूल में दाख़िल करायूं था।